अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। मिठी थर जे नाले सां चैनल आहे जे प्रोग्राम विसासर ॾेई रहिया आहियूं। असांजो बहितरीन आवाज़ में सुगड़ आहे असांजे मांझी राणो आहे बहुत सिरपचो भील चतरो नालो आहे। ॻोठ विसासर कोजे जो पुटु इहो ॻोठ विसासर जो वॾो सुगड़ आहे। प्रोग्राम ॾेई रहिया आहियूं अॼु वसीअ समय जी उताक जे अंदरि और वसीअ समूह आरबाणी मशहूरु आहे मवाणी जी उताक में वेठा आहियूं प्रोग्राम ॾेई रहिया आहियूं। और जेको आहे बैत जेको सिरपच साहब अॻे रही चुको आहे असांजे इहो बैत चवंदो बिल्कुलु ॿुधंदा जी करणु चालू। पनू बादशाह केच मकरान दो लाल खान हो पुट ससुई जाति बंबणियाणी हिंदू हरे नाम री बेटी शहर उत्तर प्रदेश सेवन री उन्हें से अल्लाह पाक रो परणे रो नंबर लगे गयो तो हिंदू संदूक में जोड़े नाखी समुंड में के बुढ़े मरसे बागो मां जानवर के मारे खासे पण वो अल्लाह साईं रो हुक्म दो परणो चई बामण पंहिंजी बेटी लाड़े बामण पंहिंजी बेटी ला पोथी पटाई हिंदू हरे नाम विझो साम संदूक में लोड़ाई धोबी धंध कपड़ा महमद खटरी के साई अंग लिखल मुसलमान खां जत पुठिया जाई छड़ी जो सावण ते देखो मूंखे पुनल जी वाधाई चे ससुई सा हिकिड़ो पनूला पची विंगियूं वाटो वरघणा ऐं डोरींदे थकी वञी पई वणकार में मूंखे ताकनि ते तकी सुणियो आहूं अजी बंजूं हे डूंगर पिया ॾकी झकनि पास झकी रही लखनि मंझि सास न पुगी ससुई चई ससुई सा हिकिड़ो पनूला पची ऐं विंगियूं वाटू वरघणा जी डोरींदे थकी वञी पई वणकार में मूंखे ताकनि ते तकी सुणियो आहूं अजी बंजूं डूंगर पिया ॾकी झकनि पास झकी रही लखनि मंझि सास न पुगी ससुई चई सरतियूं परतियूं रब खे पर वञो सभु वरी गिदड़ बगड़ भोलड़ा गड़नि पिया गड़नारी विझो वात वणनि में कोराड़ियूं कढनि उन्ही खां परां पखा जाम पनू जा मावा ते उंज मरी अधी पारा ॾिना मुंहिंजे पुनल खे चई कका उठ केचन जा पर केचन संद कपार छोड़े छॾिया जतन जूं में हाड़े में हज़ार चरण चंदन चोटियूं मोड़ियो महंजी डार ससुई थी पुछे पार अधी हिते मुंहिंजा ई साथ सवेल लंघिया ताज़ा पग पिया मूंखे ॾस ॾियो अधी आऊं वञे पहुचां चई करड़ा डूंगर काह घणी ऐं चोटी तेजन जा पेरनि बि वेंदासीं पेर अधी थका गोॾनि बि गोॾा चुका चेल भरजनि जा चेल चुकी ऐं सीने भरसंदियासीं सीनो थको था हथनि भर विझासीं जे मिली त मिलिया इहो जान अधी मुंहिंजी जतन तां घोरी आरी जे औलाद में पन्नू मंझि पती ऐं सजन तुंहिंजी जुती बानी अञा ॿारो चलिजी पर गोली जत जात जी चई पिरी अचे थो पंध में आंधी हंधि विछायां पई वार पर साजन सभु जमार मिठा यार गोली थे गुज़ारियां सुती हिन सूरनि जी पींघे मंझि पियारी छिनी मां जीजल खां जतन कई अधी ॾेरनि कई ॾाढाई इहो दौर थी वियो पूरो थी वियो हा वाह साईं वाह वरी अॻिते हलो देश मानो आयो यार हया वई छॾे चङा माण्हू हेठि तूं थी विया ॻाल्हि छॾ गॾे हे संतू जो यूं घर जूं अदा वेठो पराए मुड़सां गोॾो गोॾे सां गॾे ग़रीब जो त वक़्तु न आहे वेह तोड़ी लॾे अचे कपिड़े खीसा ख़ाली टुट हवाई टले सजने बाज़ार में यार गांडू हलनि गले सांजी फरगरे ठिकर सभई ठले मां जिनजी पीना पिए दांगी मुंहुं सां मले पर आखे हमल फ़कीर यार जंहिंजा झुगा कींदा हले कल जुगायो कहिड़े पारे नो उठे पी ससके मारे ससुरो बीठो पीर पुकारे उथान चुठी मुखे न मारे इहो रन खुदा से मूंखां टाड़े ॾाढी मिटरी जिंदगी छॾियनी जे पुट आयो पे मथां कस्त मंझां कायो आऊं न तुंहिंजो तूं न मुंहिंजो जिणियो न के जायो तो भांजारे अलाए 14 सन आयो हमल पंडित दोस्ती से सलाम वाले जे माई सलाम वालेकुम जे चाचा भले आया तने आपरो कर्म कुटेंदे ते रही सिर पे कुटदा सर मैडा तैडा न आख्या क्या मिठो यार का अज चाचो थी कहे तू अधी चांटी से चांटी मिठी सुभाणे ॾाढो कईस हमल साहिर तो डोर ॾिने ते हमल के जो बन जाते जाड़ क्यों मेकू छोरा कर कहे छोड़ गया मां सांगर ना खुल गया डाठा डाढ़ा मोती के दाने कारे वार वासिंग दे मेकू अच्छे वार वकोड़ गया आया मेरी सिंध विच अच्छे हर को अच्छे चाचे मामे आखे हमल यार ते जाते में को जुठ जोड़ गया हाँ न्यारो भला